हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असां हाणे पढ़ंदासीं अणपुर जे अंदरि त वाजिब अणपुर, गैर वाजिब ऐं मुरकब अणपुर छा थींदा आहिनि ऐं उहे कहिड़े तरीक़े जा हूंदा आहिनि। त पहिरीं प्रोपरफेक्शन, हिन खे अंग्रेज़ी जो नालो आहे वाजिब अणपुर, यानी त अंश पाण जो नंढो हुजे छा खां, छेद खां, त हीउ वाजिब अणपुर थी वियो। हिते जेकॾहिं इम्प्रोपर ॾिसूं था त अंश वॾो हूंदो ऐं छेद नंढो हूंदो। प्रॉपर में छा आहे पाण जो, छेद वॾो आहे ऐं अंश जेको आहे उहो नंढो आहे। इम्प्रॉपर में छा आहे, अंश वॾो आहे ऐं छेद नंढो आहे। त मतिलबु हिन जो मतिलबु आहे गैर वाजिब अणपुर। मिक्सड कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे, 2 सॼा 4/8 या 3 सॼा 9/16। हीअ छा थी वियो, हीअ मिक्सड थी वियो। हाणे जेके गैर वाजिब आहिनि इन्हनि खे पाण खां क्वेश्चन कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं इहो पुछियो वेंदो आहे त इन्हनि जी 4थे 5थे 6 क्लास में अक्सर तरीक़े सां इहो आहे त गैर वाजिब अणपुरनि खे तव्हां मुरकब अणपुरनि में चेंज करियो, यानी 18 जेकॾहिं 4 आहे त पोइ हिनखे 18/5 या 6 खणी या जेको बि आहे, त हिनखे पाण कहिड़े तरीक़े सां मुरकब अणपुर में चेंज कंदासीं। 18 खे डिवाइड कंदासीं 4 सां, 1 चौं 4, 2 चौं 8, 3 चौं 12, 4 चौं 16, 5 चौं 20 वधियो थो वञे, 4 चौं 16, हिते 2 बचंदा। हाणे ही 2 जेके आहिनि इहे पाण मथे खणी ईंदासीं ऐं हीअ जेके 4 आहिनि इहे पाण हेठि रखंदा। हाणे 2 ऐं 4 वञनि पिया, 1 2 वॾो 4, त जवाबु पाण हिन तरीक़े जो लिखी सघूं था 4 सॼा 1/2। हाणे हिन जेकॾहिं 4 सॼा 1/2 आहे, मिसाल तौर त 4 सॼा 1/2 आहे, पाण खां इहो घुरे थो त ही मिक्सड आहिनि, हिननि खे चेंज करिणो आहे इम्प्रॉपर में। जेकॾहिं चवे थो हिननि खे गैर वाजिब में बदिलायो त पाण कहिड़े तरीक़े सां कंदासीं, 4 सॼा 1/2 आहिनि त हिननि खे पाण ज़रब कंदासीं। 4 ऐं 2 हमेशह ज़रब थींदा, जेकॾहिं हिते माइनस जी निशानी आहे त माइनस, न त पोइ हीउ प्लस थींदो। 4 ज़रब 2 त 4 2 चौं 8, हिकिड़ो 9, 9/2। त हीउ गैर वाजिब में चेंज थी, मिक्सड फ्रैक्शन हो जेको चेंज थियो छा में, गैर वाजिब में। शाबाश, हीउ गैर वाजिब यानी इम्प्रॉपर। ॿियो बि को मिसाल वठूं पाण। ये मिक्सड है, ॾिसो वाजिब कहिड़े तरीक़े जो आहे, 2/2 यानी कि छेद वॾो आहे, हिन जो अंश वॾो आहे ऐं छेद जेको आहे उहो नंढो आहे। हिते ही अंश वॾो आहे ऐं छेद नंढो आहे। हाणे जेकॾहिं पाण खे चवे त 4 सॼा 8/9 खे तव्हां इम्प्रॉपर में आणियो त कहिड़े तरीक़े सां आणींदा। पहिरियां ही हमेशह हिते ज़रब थींदी, हमेशह ज़रब थींदी, यानी 9 जो खोड़ो 4 दफ़ा पढ़णो पवंदो। 1 9 9 9 9 27, 4 9 36, 36 ऐं 8 44/9। त हीउ इम्प्रॉपर थी वियो, छो त हिन जो अंश जेको आहे सो उहो वॾो थी वियो, छेद नंढो। उम्मीद करियां थो तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त पोइ ज़रूरु लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो।